पने आखिल में अहम ख़बर आहे नासी नवां सां शेयर कयूं पिया। पुलिस जो शाह बेले जे कचे में धाड़ेलनि सां मुबैना मुक़ाबलो थियो आहे। पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी लियाकत जाफ़री खे मारण जी दावा कई वई आहे। जवाबदार लियाकत केतिरनि केसनि में घुर्बल हो, पुलिस जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासी नवां सां शेयर कयूं पिया। पनो आकिल में पुलिस जो शाह बेले जे कचे में धाड़ेलनि सां मुबैना मुक़ाबलो थियो आहे। पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी लियाकत जाफ़री खे पुलिस पारां मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त जवाबदार लियाकत केतिरनि केसनि में घुर्बल हो। ब्रेकिंग न्यूज़ नासी नवां सां शेयर कयूं पिया। पनो आकिल में पुलिस जो शाह बेले जे कचे में धाड़ेलनि सां मुबैना मुक़ाबलो थियो आहे। पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी लियाकत जाफ़री खे मारण जी दावा कई आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त जवाबदार लियाकत केतिरनि केसनि में घुर्बल हो।